मामलात के रब की तो निभाए करनी हर लैलतुल कदर जी रात में वरी नेसर का मामला लिखा हुआ है हिनन के ही से वरी जोड़ी वरी नेसर तो वाली प्लानिंग की थे करेगा तो जो रब तो ते मेहरबान सुनाने पंजे रब के यकीन जानो रब जी सुनान का बिना कुछ छाड़ो ही कोने जे सी पंजे धनी के सुनानी दासे वडो आम सबक देते इब बल्लो ई जलसान आओ इतमा पंजो गलतियों जांचू आओ इतमा पंजो सुस्सियों काहिलियों किथे किथे असा में झोला केड़े केड़े तरीके से शैतान साथे हमला वरा यकीन जानो जले ने नुक्ते के अग्यां खणी करे लूंगा आऊं तवा पूरो समाज मर्द और तू पूरो मोरे जो शहर सिंध हिंद पूरो खितो हियर जेक नसीब पंजे मामलात जो जायज़ो वठूं दा त असी इल्ला माशाअल्लाह इल्ला मरहम रब्बी असी दिसूं दा त शैतान माजी में जिनके नाकाम कयो न जे वाट पे हलाए अरे शैतान पंजी मेहनत करे असा के उन्हीं वाट पे हलाए पानी करीम के जमाने में हिकड़ा मुशरिकीन मक्का उस सरेआम कुरान का वडो चिड़दा तो कुरान हिकी मने जो तस्करो कयो फरमी वकाल अल्लज़ीना कफरू ला तस्मऊ लिहाज़ल कुरान वल्गौ फीहि लअल्लकुम तग़लिबून। अल्लाह ताला फरमाए मुशरिकीन मक्का भी कुफ्र करण वाला शिरक करण वाला पंज मजलिस में गरजी करे ज्यादा चवन बुधो जिन वल मोहम्मद करीम अलैहि सलाम कुरान बुधाए तो ला तस्मऊ लिहाज़ल कुरान जो कुरान करे न बुधजो जिनमें कुरान पढ़ो ने मोहम्मद करीम अलैहि सलाम जिनमें कुरान पढ़न शोर कयो बिलबिलो कयो दाहू कयो सीटियों वजायो ताड़ियों वजायो लअल्लकुम तग़लिबून ताकि तमा गालिब अची वञो एजी कुरान सां चिड़ इना है बुधणो न बुधणो आ न के बे के बुधण ॼणो आ एडी चिड़ हिकड़े मिसाल में अंदाज लगायो हदीस किताब सही बुखारी में किताब सलात में कोई बाब है बाबुल मस्जिद यकून फी तरीक हिकड़ी मस्जिद रोड जे कपर ते ठाही वने उन जो बयान बड़ी मशहूर हदीस है तकरीबन बुखारी शरीफ में 8 जगह ते ये सारी हदीस मौजूद है हाने हदीस जो खुलासो चाहे एक टाइम आयो मक्के वाला चवन लगा से अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला रजन के तमाम मेहरबानी करे मक्के मा निकरी वने पान निकरी विया इब्ने दगना नामी शख्स जनाब अबू बकर सिद्दीक के बाहर मिलो वठी आयो से का मक्को छडियो ना का मक्के में वेहो तरसो आओ तो जो सामने ता मक्के में रहो जनाब अबू बकर सिद्दीक वरी मक्के में रहंदा ये सिंधी में 5 डी 7 महीनो 2 महीना गया मक्के जा काफिर वरी फिरी आया थारा जवन अबू बकर के मक्के मा कढणो हटा के इब्ने दगना वटाया इब्ने दगना के चोन लगा हिन मानू के तो मक्के में तरसायो मेहरबानी करने के मक्के मा निकाली देने के मक्के मा कढ ता हैरान थी विंदो छाजेला निकरे छाजेला कढण जो गालियों ता कन सिर्फ एकड़ी गाल चंदा यो असन जो चयो मने तो को कौन करना है जेकन इया गाल असन जी नथो मने वो मक्के में कौन थांदा है तो सोची वाले केड़ी गाल पर हदीस बात मुझे तो भी काब गाल को नहीं चंदा अबू बकर हिकड़ी शर्त सा मदीने में कुरान आस्ते पढ़ी पढ़े तो समझ में गाल को जो मसलो कोने तो गाल लड़ाई कने को जेड़ो कोने तो के किस्म से इख्तिलाफ कोने ई मस्जिद बैतुल्ला ही तुजो घर ही घर तुजे में ही हुजरो ठहिल इन हुजरे में पियो तू इबादत कर पियो नवाफिल पढ़ जेको वणे सो कर भले कुरान भी पढ़ पर शर्त यादी अबू बकर कुरान डाढे न पढ़ कुरान डाढे न पढ़ सन अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु अन्हु फरमायो जेकन तवा इया गाल जा कयो बुधो मक्को छडे दींदो पर कुरान के डाढे पढ़ बंद कोन से तो होर तो कयो काफरन के एडी चिड़ कुरान सा हां ही वो कब को हो मुशरिकीन जो जेको अल्ल ऐलान बुधण ले तैयार कोन हिकरा वरी एड़ा होया जे मुनाफिकत जो लिबास पाए सामो आया पर्दा बहा बुधंदा बहा शैतान मुशरिकन के चिड़ यारे कुरान का मुर्गे पर करे करे पर दिठई ही तो जो थी या हाने वरी हिनन के शैतान बे कम में लगायो
अफला यतदब्बरून कुरान अम अला कुलूबिन अक़फ़ालुहा। फिर फरमाया अफला यतदब्बरून कुरान वलौ कान मिन इंदि गैरिल्लाहि लवजदू फीहि इख्तिलाफन कसीरा। तीजा दफ़ी फरमायो अफलम यतदब्बरुल क़ौल, हाणे हिनन के वरी आशरी नहीं वेहो मस्जिद में वेहो अचो वञो मक्के में मदीने में कुरान भले ॿुधो सही तवज्जो कोने कर। मतलब फरमाया कोई ॿुधण दा तवज्जो कोन दा। ये जो मुशरिकीन मक्का ये उन ज़माने जा मुनाफिक बिनी जो कारण जो बुनियादी दवन एकड़ा कुरान का मागिम परे ॾाजे वेझा आया न पढ़न था ॿुधन था तो वरी समझण ले तैयार कोन। ईमान सां ॿुधाइजो अॼु असांजी इहा हालत आहे या कान। मूंखां अॻु में वॾियूं तफ़सीली ॻाल्हियूं किबार उलमा खां ॿुधी चुका आहियूं या घणी चांद जमात जे अकाबरीन खां ॿुधी चुका आहियूं। और उन्हनि जे खां बाद में एक नंढे शागिर्द जी हैसियत तव्हां खां पुछा पियो कयां। मूंखे तव्हां ॿुधायो हिन मुआशिरे में दुनिया खे छॾियूं था यार, दुनिया बि वॾी आहे, मुल्क बि वॾो आहे, सिंध बि वॾी आहे, मोरे जो शहर बि वॾो आहे, हिते जेके आऊं तव्हां वेठा आहियूं अॼो को ॾींहुं अंगारे जो गुज़रियो आहे, असां मां घणो क़ुरान पढ़ियो हूंदो। चलो भला पढ़ियोसीं त सही, असां मां सम्झी करे केतिरो पढ़ियो हूंदो। पर पढ़नि कोन ॾाढे पढ़नि यलमून तलमून वारो सिलसिलो। इन दौर में कामयाब केर थिया मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा साहब से ताल्लुक कुरान से हेड़ो तो सही बुखारी पढ़ो, किताबुल मगाज़ी पढ़ो, बाब बास अबी मूसा व मुआज़ बिन यमन पढ़ो, दन खोड़ सारे जैन ते पढ़ो। सिर्फ मुआज़ बिन जबल न चवे अबू मूसा शरीक, अबू मूसा शरीक कोई तक़रउल कुरान दे खबर कुरान केतिरो पढ़दो आहे, की पढ़दो आहे, तुंहिंजी रूटीन छा आहे। सिना अबू मूसा शरी रज़ियल्लाहु ताला अन्हु जवाब ॾिनो। पाण फरमाईंदा ऐ मुआज़ मां अगर बीठल हूंदो आहे तॾहिं मुंहिंजी ज़ुबान ते अल्लाह जो क़ुरान हूंदो आहे। मां जे वेही वेंदो आहे तॾहिं मुंहिंजी ज़ुबान ते अल्लाह जो क़ुरान हूंदो आहे। जेकर मां सुम्ही पवंदो आहे थकिजी करे तॾहिं मुंहिंजी ज़ुबान ते अल्लाह जो क़ुरान हूंदो आहे। मसीह नबी ते नज़र थी पवे, क़ुरान पढ़दे नज़र था अचनि, रातन जो उन्हें हुजरन ते नजर पवे थी, कुरान पढ़दे नजर दा अचन, पर वो पढ़दे नजर कोन दा अचन, पढ़ाईंदे नजर कोन दा अचन, ॿुधदे नजर कोन दा अचन, ॿुधाईंदे नजर कोन दा अचन। एॾो कुरान हकीम में गौर विचार कंदा। हदीस किताब सुनन नसाई किताबुल जनाइज़ बाब तअव्वुज़ मिन अज़ाबिल क़ब्र में खोड़ सारे जंहिं हदीसूं मौजूद आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मल कुरान ॿुधाईंदा ओ मुसलमानो यकीन ॼाणो जिन मल कुरान पढ़ियो वेंदो आहे, हिन खे कुरान ॿुधायो वेंदो आहे, अल्लाह जो दीन ॾसियो वेंदो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं ॾसियूं वेंदियूं। ईअं था ॿुधनि, ईअं था गौर विचार कनि, ईअं था फ़िक्रमंद थियनि, ईअं था उनो ई चिंता कनि। जो सईद आसमा फरमाए हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहब सगोरा मस्जिद नबी में मौजूद आहिनि, दीन जूं ॻाल्हियूं शुरू थियूं। अचानक मस्जिद नबी में रोइण जो आवाज़ पैदा थियो, अहिड़ो आवाज़ पैदा थियो, ईअं मर्द रुना, ईअं मर्द रुना। फरमाए थी हत्ता हालत बैनी व बैनहुम अनफहम कलाम रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अरे मस्जिद नबी जो मंदिर इहो जुड़ी पियो, ईअं मर्द रोइण लॻा, ईअं मर्द रोइण लॻा, ईअं मर्द रोइण लॻा। पोयां औरतुनि खे ख़बर ई कान पई पई मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि ज्यादा। रुगो पढ़ियूं कोन के, रुगो ॿुधूं कोन के, बल्कि कुरान जे सबकनि में इंतिहाई एतिरे क़दर तदब्बुर तफक्कुर कयूं। हिकिड़ो अहिड़ो ॾियारो बाहि सुनान फरमाईंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जूं ॻाल्हियूं कयूं, अल्लाह जी शरीयत खे बयानु कयो। इन हक़ जे सबक़ खे, इन सच जे सबक़ खे ईअं गौर सां ॿुधंदा। अनस उमिरि जो थोरो नंढो पंहिंजो तजुर्बो पंहिंजी ॻाल्हि करे थो चए थो हिकिड़े ॾींहुं अहिड़ो मस्जिद नबी में मां हीअ ॻाल्हियूं ॾिसां, इन जे करे पियो अॼु ऐं तव्हां सम्झो इहो दीन अथव, हीउ दीन अथव आहे सामने पर यूं नी ॻाल्हियूं हर जो रस्म थी वई आहे, तकरीर रस्म, खुतबो रस्म, नमाज रस्म, जीअं आयूं हीअं रहंदासीं। प्रोग्राम तकरीरूं जलसा ॻाल्हियूं हो दोस्तो अचो ऐं तव्हां पंहिंजो रविश बदिलियो, हिते हमेशह रहण लाइ कोन आया आहियूं। फमा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल खुल्द, को इंसान ते रहण लाइ कोन आयो। ये दुनिया वल हयात दुनिया इल्ला मताउल गुरूर, धोखे जो सामान दा। चङा चङा आया, विया हलिया, वींदो हलिया। हिन हकीकतन ते गौर कयो, हिन सबकनि खे दिलि सां पढ़ो, की दीन ते हलबो आहे, की असल वारे रब खे राज़ी कबो आहे, की पंहिंजी हयाती गुज़ारबी आहे। चरण फरमाए थो हिकिड़े ॾींहुं मस्जिद नबी में ॾिठमि हर तरफ़ रोइण जो आवाज़,
फरमाया तो नंढो ही मथो मथे खणी करे निहारम ॾिसां त सही हेॾे होॾे ॾिसां माण्हू कीअं प्यारो आहिनि छा कैफ़ियत आहे फरमाया तो मथे नज़र खणी करे निहारम ही जन्म जो चौधारी नज़र करे ॾिठमि हर माण्हू जे हर मर्द जे हर फर्द जे चेहरे ते जेका हथ जी चादर हुई हथ जो कपिड़ो हुयो पंहिंजे चेहरे ते ॾेई करे उछगारू करे रोए पियो त असीं कहिड़ी जाइ ते बीठा आहियूं क़ुरान जिन ॿुधो जिन गौर कयो 1400 साल गुज़रिया अॼु ताईं मोरे जे शहर में हुननि जो सदाऊं बुलंद आहे क़यामत जो सुबुह ते हूंदियूं हाणे इन तमीदी ॻाल्हियुनि खां पोइ वरी अॼु क़ुरान जो हिकिड़ो सबक़ थो रखां तव्हांजे साम्हूं अॻिते वञण खां अॻु में इंशाअल्लाह आऊं तव्हांजे अल्लाह सां पंहिंजे रब सां पंहिंजे ख़ालिक सां पंहिंजे मालिक सां पंहिंजे धनी सां इहा पंहिंजो पाण सां वाइदो कयूं अलाह कंदो इंशाअल्लाह हाणे असीं क़ुरान पढ़ंदासीं पढ़बो ऐं उन खां पोइ ॿी ॻाल्हि इहा त अल्लाह जे क़ुरान ते गौर कबो शैतान जी चालनि खे नाकाम बणाइबो इएं पढ़बो इएं गौर फिक्र कबो जी मोहम्मद करीम इस्लाम जा साहब कंदा हाणे इन बुनियादी ॻाल्हियुनि खे साम्हूं रखी अॼु क़ुरान पाक जो सिर्फ़ु हिकिड़ो सबक़ तो कोशिश कयां थो त सफ़ा मुख़्तसर थो कयां बसि अल्लाह जी रज़ा ख़ातिर तव्हांखे हिकिड़ो नेकी अजर सम्झी करे हिन शइ जी अपील थो कयां थकावट जो इज़हार न कजो अल्लाह रसूल ॻाल्हियूं आहिनि होटलनि ते बि वेहूं था दुकाननि में बि वेहूं था मोबाइलनि ते बि वेहूं था केॾो वक़्तु लॻायूं था अॼु इहा सोच रखी करे ते वेहो जेके 5 मिंट लॻंदा अल्लाह कंदो इहे सजाया वेंदा अजाया कोन वेंदा हिन बुनियादी नुक़्ते खे ॿुधो ऐं यकीन ॼाणो जे ही नुक़्तो ही नसीहत ही सबक़ मूंखे तव्हांखे दिलो जान सां सम्झ में अची वियो अॼु आऊं तव्हां पंहिंजी ज़िंदगी जी इंशाअल्लाह कैफ़ियत तव्हां बदिलाए करे उथंदा हिकिड़ी शइ तव्हां गौर कंदो आऊं तव्हां समाज मुआशिरो अॼु मुंहिंजी तव्हांजी केॾी मुहबत आहे दुनिया सां दुकान सां दफ़्तर सां बन्नी ॿारे सां नौकरी चाकरी सां औलाद सां मिट माइटनि सां पंहिंजी ज़ात सां पंहिंजी सवारी सां टोटल दुनिया जी शयूं आहिनि मोहबत यकीन ॼाणो एॾी मोहबत आहे सभु शयूं असांखे इंतिहाई अज़ीज़ पर तव्हां खां पुछां थो न छो मोहबत आहे पैसे सां छो मोहबत आहे औलाद सां मिट माइट अज़ीज़ क़रीब इन्हनि सां सिर्फ़ु इन जे करे मोहबत आहे जो आऊं तव्हां सम्झो था त इहे शयूं असांजे लाइ मुफ़ीद आहिनि इहे शयूं असांजे लाइ सहारो आहिनि इहे शयूं असांजो ख़ैरख़्वाह आहिनि इन्हनि शयुनि सां असांजा मफ़ादात जुड़ियल आहिनि इन्हनि शयुनि सां असांजा मक़ासिद जुड़ियल आहिनि वरी पैसो हूंदो हीअ बि करे सघां थो हीअ बि करे सघां थो मुंहिंजा पुटड़ा जे मुंहिंजा मुख़लिसनि मूंसां मुंहिंजी माशरे में इज़त आहे इहो सम्झी करे असीं इन सभिनी रिश्तनि खे मुहबत ॾियूं था पर साॻी जाइ ते आऊं पंहिंजो पाण खां पुछा कयां तव्हां पंहिंजो पाण खां पुछा कयो अॼु मुंहिंजे ऐं तव्हांजे दिलि में पंहिंजे रब सां केतिरी मोहबत आहे ज़ुबान सां केतिरा बि दावा कयूं पर मुंहिंजी तव्हांजी अमली ज़िंदगी रसे थी का मोहबत कान्हे का कहिड़ी मोहबत चइबी ज़िंदगी जो को कम राति ॾींहं में उन लाइ कई कोन था बल्कि उनजे बरअक्स उन मालिक जे हुक्मनि जी मुखालिफ़त में का कसर ई कोन था छॾियूं उथण वेहण ॻाल्हाइण ॿोलाइण सियासत नीति लेती ये सब दुनिया जा कम अक्सर हिकिड़ी ॻाल्हि तकरीर में कंदो आहियां यकीन ॼाणो ॻाल्हि बिल्कुलु हक़ अथव जॾहिं हिकिड़ो आम फ़हम सवाल कजे न तव्हां मां मूंखां असां सभिनी खां प्यारे ॾे ख़बर तूं सभ खां घणी मुखालिफ़त कंहिंजी थो करी ज़ुबान से चवंदे ॾाढो ॾुखियो लॻंदो पर हक़ीक़त इहा त हर फ़र्द जी ज़िंदगी ॿुधाए थी ही सभ खां वॾो मुखालिफ़ अल्लाह जो आहे ऐं सभिनी जो लिहाज़ आहे रिश्तनि जो नातनि जो मिट माइट दुनिया दौलत हर शइ खे असीं के हद ताईं इज़त मिलियूं था एतिराम कयूं था मोहबत मिलियूं था उनखे पंहिंजो करण जी कोशिशि कयूं था हिकु जेकॾहिं आऊं तव्हां ॾिसूं था सभ खां घणी जे ज़ात सां दूरी आहे अल्लाह जी ज़ात सां दूरी जॾहिं त क़ुरान फरमाए तबारकल्लज़ी नज़्ज़ल अल-फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिलआलमीन नज़ीरा हक़ की बातिल जे विच में फ़र्क़ करण वारो क़ुरान फिर फरमाए हाज़ा बलागुल लिन्नास अल्लाह जे तरफ़ां इंसाननि लाइ पैगाम अल्लाह जो क़ुरान फरमाए ही उहो क़ुरान फरमाए या अय्युहन नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम
व शिफाउल लिमा फिस सुदूर। ओ इंसानो मुतवज्जे जो है कुरान अल्लाह जी नसीहत इन हाज़ल कुरान यहदी इलल हक। ये कुरान तमा के हक ना सदे दो, ये कुरान तमा के कामयाबी कामरानी ना सदे दो। वत्तबउन नूर अल्लज़ी उनज़िल उलाइका हुमुल मुफ़्लिहून। फरमाए हुए कामयाब कामरान दिया जिन इन्हें नूर जी पैरवी कई, जेके ने कुरान हकीम जे पोया लगी पिया। फरमाई जेके कुरान जा पोए लगचे बा हम अहलुल कुरान अहलुल्लाह हम खास। जेके कुरान जे पोयों लगी पिया ये समझो समझो अल्लाह जा खास बाना बढ़ गई। सब शे कुरान कुरान कारू माली गाल कान कया, कुरान कान लिखिल छुपिल गाल कान कया, कुरान क्लियरली गाल करेरी। फरमाए वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। तमाम ईमान वाला होए दव कामयाबी कामरान होए दव ओ मंजिल मकसूद के मानण वाला होए दव तमाम जिन मानन जी सब खां घणी मोहब्बत अल्लाह सा। कुरान ता सबनी में मोमिन दव होए जिन सब खां घणी मोहब्बत अल्लाह सा ईमान सा बुधायो आऊं ए तमा पंजे वजूदन ते जाचूं वा मोहब्बत किथे आसा हर शे प्यारी अल्लाह की। आखिर सोचूं हमेशा तो जेरो कोने रहणो ये हिन हाल में मौत आयो भले घणी दुनिया चले मोमिन ना यकीन जानो मोमिन बणजी कौन सुना दे। मोमिन तने बणजी थू जने अल्लाह सा एडी बड़ी मोहब्बत तुझे। या मोहब्बत की पैदा थींदी अजो के नुक्ते में तवा के मुख्तसर बुधाया। अज इते बेगी आऊं तवा ये सबक दिल सा पढ़ूं समझूं जानियो दिल में बिहारियो यकीन जानियो असा जो खैर खा न अबो एतरो न अमड़ एतरी न अदो एतरो न असांजी ही जन्न मिल्कियत जेके दुनिया जी शयूं यकीन जानियो अज पंज पान के तसल्ली जो असा जो रब इन्हनि सभिनी शयुनि खां वधीक खैर खा असां जो सभ खां वधीक खैर खा असां जो रब आहे। असां जो सभ खां वॾो मोहसिन असां जो रब आहे। असां जो सभ खां वॾो मुनइम असां जो रब आहे। इन्हनि जे नसीहतनि ते गौर कंदो जे ज़मीर ज़िंदा हूंदो ज़रूर चूंडड़ी हणंदो दी यार ॻाल्हि क़ुरान जी दुरुस्त आहे। असल सबक कुरान जा ही हा। असां तो कुरान के समझो तो बस को फोत थे तो सिपारा घुराए बारड़ा कर पढ़ायो कुरान जो हक अदा थी। कबर पे भी करे कुरान पढ़ी जो कब्रिस्तान में भी करे कुरान पढ़ी जो झेड़ा जटा दिन विच में कुरान रखी करे फैसला। अरे 23 साल मिठरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पत्थर गए कुरान ले पूछायो तू सिपारा छबरा बारड़न के पढ़ा बस कुरान जो हक अदा थी। इन कुरान ही सबक देना इंसान मोड में जे रबना कोई यकीन जान कुरान सबक दो नहीं तुझे सब का वडो खैर था तू जो रब्बा सब का वडो मेहरबान तो दे तू जो रब्बा सब का घणा फायदा जन वारो तू जो रब्बा सब का वडा तो के इनाम जन वारो तू जो रब्बा मोट ने रबरा ये तो दुनिया का सिलसिला ही पहुंच गया। हां कुरान ने मोटो ता जो रब केडो खैर कहा करने वही अल्लाहु मीसाकन नबीना लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन्ना काल अकररतुम व अखज़तुम अला ज़ालिकुम मिस्री कालू अकररना काल फशहदू व नमाकुम मिनश शाहिदीन। अल्लाह तो फरमाए आओ तुम जो खैर खाहा ज़मीनों जुड़ी हुई न आसमान जुड़ा हुआ काब से दुनिया जी जुड़ी कान हुई। रब उन्हें टाइम थे नबियन के गड करे नबूवत पे ॾिनी वहां पुछा तो कया नबियन के नबूवत छाजे करे पे ॾिनियूं ये नबी बनी करे दुनिया ते दीन पहुंचाण त मन दुनिया जहन्नम खां बची पए। असां यही कोन अगे पे मनसूबा दन हिनन के बचाइणो आहे। वَإِذْ رَبُّكَ مِنْ بَنِي آدَمَ مِنْ ظُهُورِهِمْ ذُرِّيَّتَهُمْ وَأَشْهَدَهُمْ عَلَى أَنفُسِهِمْ أَلَسْتُ بِرَبِّكُمْ قَالُوا بَلَى شَهِدْنَا أَنْ تَقُولُوا يَوْمَ الْقِيَامَةِ إِنَّا كُنَّا عَنْ هَذَا غَافِلِينَ। परमेत्रमा आये कोन यो ही दुनिया सजी बाद में जुड़िया जाचो पंज रब जे खैर खाविंदा तमा जे रब उन्हें टाइम दे तमा के गड करे तमा के अलस रब्बी जा कलमात पढ़ाया मन तमा समझी पो पंजो पान के जहन्नम जी बाग का बचायो। मालिक दुआ जो खैर खा दो हदीस किताब सुन भी दाऊद में किताबुल सुन्नह में बाबुल फिल कदर और फरमाया बुदो
अल्लाह जी रब जो मेहरबानी इतमा के दुकान तो नजर अचे, बन्नी थी नजर अचे, औलाद तो नजर अचे, घरवारी थी नजर अचे, ही दुनिया जो नेमतूं नजर अचूं अचनि तव्हां खे अॼु थियूं नजर अचनि, पर अल्लाह ताला हिन दुनिया जे जुड़ण खां अॻु में तय करे छॾियो त इन खे इहे शयूं मिलणियूं आहिनि। तव्हां मिलियन खे ख़ुशि था थियो न? अड़े शुक्र कयो उन जो जे अॻु में फैसला कया त हिन मियां साहब खे घर ॾियणो आहे, हिनखे तंदुरुस्ती ॾियणी आहे। हदीस में हवालो मांगे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा अल्लाह ताला सब खां पहिरीं कलम के पैदा कयो ऐं कलम के पैदा करे फरमाई उक्तुब मकादीर कुल्ली शैइन, वो कलम सब लिख, सब मामला लिख। अञा ख़ल्क़ आई काने, इन्हनि जा मामला तय कर त कंहिंखे छा मिलना, जिंदगी लिखी, सेहत लिखी, इल्म सब शइ मुख़्तसर कंदो तो ॻाल्हि अॻिते हलाए। ही तॾहिं पिया मुंहिंजे लाइ जेके हिते मर्द वेठा आहे, जेके औरतूं ॿुधनि पियूं, जेके सी ॻाल्हियूं ॿुधूं पिया, हिकु हिकु माण्हू जे लाइ अल्लाह जे तरफ़ां इहे प्लानिंग आहिनि, रब जे तरफ़ां इहे मनसूबा। ही फरमाए इन ॻोल्हे टाइम ते न फरमाइंदा अल्लाह फी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुल्ला मुंदिरीन फीहा युफरकु कुल्लु अम्रिन हकीम। सालन जा साल गुज़री विया, पर ॿुधो ॿुधो जॾहिं लैलतुल क़दर जी रात ईंदी आहे, हर रात में अयाला के अॻियां मामला अॻे हल थी विया, तय थी विया, हिन मियां साहब खे ही शइ मिलणी आहे, ही शइ मिलणी आहे, पर तव्हांजे मामला खे रब कीअं पियो निभाए। पर हर लैलतुल क़दर जी रात में वरी नेसर का मामला लिखिया वञनि त हिननि खे ही शइ वरी ॾियणी आहे, वरी नेसर तव्हां प्लानिंग थी थिए। करेगा तव्हांजो रब तव्हां ते महिरबान आहे। सुञाणो पंहिंजे रब खे, यकीन ॼाणो रब जी सुञाणप खां बिना कुझु छाड़ो ई कोन्हे। जेसीं पंहिंजे धणी खे न सुञाणींदासीं ऐं वॾो आम सब खे दिलि सां सुञाणियूं न, मौलवीन खे चवणो ई कोन पवंदो कि गुनाह जा कम अथव छॾियो, कभी पाणी छॾे ॾींदासीं। जॾहिं हे सुतल ज़मीर जागी पियो, जॾहिं अंदर मां इहो आवाज़ उथी पियो, अहिड़े बादशाह के नाराज कोने करना। जॾहिं इहो फैसलो वरितोसीं, यकीन ॼाण ज़ोदी तक़वा जासीं अलमबरदार थी वेंदासीं। जज़्बो जागे कि वो इहे सभु कनि, पर नहीं पंहिंजो रब हल अल इंसान हीन मिन अद्दहर लम यकुन शैयन मज़कूरा। पैसा याद कर, अरे साजे खाजे खोल तुंहिंजा पंहिंजा वादो खे नज़र अचनि, तूं चवंदो ही बि पंहिंजो, ही बि पंहिंजो, ही बि पंहिंजी शइ, ही बि पंहिंजी शइ। हिकिड़ो अहिड़ो ज़मानो बाहि हो जो तुंहिंजो नालो निशान बि कोन हुयो, तुंहिंजो वजूद ई कोन। हाणे ॾिस तूं महिरबान अॻु में मामला तुंहिंजा तय कई, वरी हाणे तोखे वजूद पियो ॾे। केॾी तुंहिंजे पोयां उन मालिक जी मोहबत आहे। लक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन, अब इंसान जी इब्तिदा तो मट्टी सां कई, सुम्मा जअलनाहु नुतफ़तन फी क़रारिन मकीन। वरी जॾहिं हिनखे अॻिते वधायोसीं कंहिंखे टुके ई मुके ऐं तूं को ॿियो बि न हसी, सुम्मा जअलनाहु नुतफ़तन फी क़रारिन मकीन। तव्हां सभु पाणी जे कतरे जी सूरत में हुयो, पहिरियां तो पुछो इहो पाणी जो कतरो कंहिं ठाहियो, जे बिच तव्हांजो बुनियाद रखियो, अॼु उन खां मुंहुं मोड़े वरी अक़लमंदी जा दावा पिया करियो, दीनदारी जा दावा पिया कयो। भली पहिरियां त ॾिसो, भली अंदुरी इंसान मिम्मा खुलिक मिम्मा दाफ़िक यख़रुज मिन बैनि सुल्बि वतराइब। पर इंसान पंहिंजी तकलीफ़ ते गौर करे, हिकु पाणी जे कतरे मां पैदा थियो आहे, जेको छाती ऐं पुठी जे विचां खां पाणी जो कतरो निकिरंदो आहे। पर पुछो इन नौजवान खां जेको जवानी जे आलम में रब खे विसारे वेठो आहे, मोटी वञ थोरो पोइते, इन पाणी जे कतरे में तूं जॾहिं हुए ॿुधाए पाणी जे ठाहिण वारो केरु? सुम्मा जअलनाहु नुतफ़तन फी क़रारिन मकीन। पर इन पानी जे कतरे के औरत जे रहम में मखसूस जाइ ते पुॼाइण वारो केरु? रब फरमाया रुगो पानी कोन, इनखे पंहिंजी तव्हांखे मौक़ो मिले तव्हां मेडिकल पढ़ो, मूंखां वधीक तव्हां मेडिकल सां डॉक्टरी सां तव्हां लाॻापियल हूंदो। को बि गायनी जो डॉक्टर हुजे, तव्हां हिनखे वेही करे पुछा कयो इंसान जी पैदाइश कीअं थींदी आहे। एक किताब वञी करे तव्हां लिखो इंसान जी पैदाइश जेके असांजी उर्दू में, सिंधी, अंग्रेज़ी में, हर ॿोली में, उते वञी ॾिसो त उन कुदरत वारे जूं महिरबानियूं। असीं हिकिड़े पाणी जी सूरत में हुयासीं, उन पाणी खे रुगो पैदा कोन कयो, उन पाणी खे हकले उन जाइ ते पहुचायो जंहिं जाइ ते उन खे पहुचण खां बाद में हिकिड़ी ज़िंदगी मिलणी हुई। पर हिते मामलो ख़त्म कोन्हे। पर सुम्मा ख़लक़ना नुतफ़ा अलक़ा
फखलकनल अलक़ता मुज़ग़ा फखलकनल मुज़ग़ता इज़ामा फकसवनल इज़ामा लहमा सुम्मा अंशअनाहु खल्क़न आख़र फतबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। ओ गाफिल अज तो के हर शे नजरी दी याद रहा उन्हें टाइम से याद कर फिर मैं कितना डी गुजरिया टुकड़े पानी की सूरत में हुए माले फरमा दो ने पानी के मरी तरकी दिनी एक जमिल रक्त की सूरत दिनी से हमें मरी जमिल रक्त के साथ तरकी दिनी एक गोश्त दो उठायो से मरी इन्हें के मजीद तरकी दिनी से इन्हें के हड्डियों की सूरत में पैदा करो से मरी अञा मजीद तरकी दिनी से इन्हें हड्डियों के मथा गोश्त चाड़ो से अञा कमाल की गाल अल्लाह अकबर अञा कमाल की गाल हदीस किताब से बुखारी किताबुल क़द्र फिर बाब मेरे मोहम्मद करीम अलैहि सलाम फरमाया जने इंसान इन्हें पानी की सूरत में अम्मड़ के पेट में ईंदवा तां फरमाइंदा उन्हें टाइम खां अल्लाह इन्हें जेले फरिश्तो मुकर्रर करे छड़ियो वा ये बुखारी से हदीस बुधाया मजाक ना है पर नहीं पानी की सूरत में आ इंतजाम और मेहरबानियों करम नवाजियों जो सब का बड़ो खैर खा भले लो फटकिल अरे जे दे तुझे तवज्जो ही न तो वने दिस सही हो जाए सान थई केतरा हाल फरमाए उमर के पेट में पानी की सूरत में पेरे नहीं पोतो अल्लाह जो फरिश्तों ने जिन मुकर्ररा इब्तिदाई 40 ॾींहनि तई ही पानी की सूरत में आ फरिश्तो दा फरदो आई रब्बिन लुत्फा आई रब्बिन लुत्फा आई रब्बिन लुत्फा ओ हिन लुत्फे जा रब हिन पानी जा रब हिन जे मामलात नी पारत दी तां फरमाइंदा 40 ॾींहनि जे गुण खां बाद में जन इंसान जी कैफियत बदल जी करे जमिल रत जी सूरत में ईंदो आ वरी हो 40 ॾींहं फरिश्तो दुआऊं घुरदे रब सां मुखालिफ थींदो आ आई रब्बी अलका आई रब्बी अलका आई रब्बी अलका ओ जमिल हिन रत जा रब हिन जे मामलात के आसान फरमा इनके मंजिल मकसूद ते पहुंचा वरी जने 40 ॾींहं ॿिया गुज़रंदा नबी करीम अलैहि सलाम फरमाइंदा जने ही गोश्त जी सूरत में आयो केर तू ही आऊं असी हर मर्द हर औरत पर जने इंसान गोश्त की सूरत अख्तियार कई वरी 40 ॾींहं ते फरी तो सरींदो आ बोले करीम जे दर ते सवाल कंदो आ आई रब्बी मुज़ग़ा आई रब्बी मुज़ग़ा वन गोश्त दे लोथड़े जा रब ये कने हिन अम्मड़ जे पेट में 9 महीना गुजारिया इन 9 महीनन की अल्लाह जो फरिश्तों ने जेल दुआ हुआ कने का इंतजाम कर दे ऐ फरमाए तमाम लोगों फरिश्ते दे कोन सलिल अल्लाह यालम मा तहमिलु कुल्लु उनसा व मा तगीदुल अरहाम व मा तज़ाद व कुल्लु शैइन इंदहु बिमिक़दार। तमे रब्बुल आलमीन फरमातो और रब बेलम रखने वालो आया इनके हर मामले में इनके वधन घटण जा सब मामला मालिक पान पे दिसा सर्दी आई पर इनके सर्दी कान लगी गर्मी आई पर इनके गर्मी कान लगी इनकी अम्मड़ उन्यारी हुई पर इनके उन्य कान लगी इनकी अम्मड़ बुखारी पर इनके बुखार कौन दो इनकी अम्मड़ बुखारी हुई पर इनके दुख कौन लगी इनकी अम्मड़ क्रीपी पर इनके के किस्म की तकलीफ कौन आई ये खौफ करे साजे मेहरबानी जो सिलसिलो शुरू किया देवा हर में 4 महीने जो थो हालांकि मामला तभी लिखा जा 4 महीने जो थो सही बुखारी किताबुल क़द्र पेरो 4 महीने जो थो वरी हुक्म जो फरिश्ता हाने जा वरी सब मामला लिख जी जिंदगी मौत खाए मनसूबा बंदी पे हिंदी दे इनके छाछा मिलनो वा कि किथे किथे वने हिंजो खादो हिंजो पीतो हिंजो सेहत हिंजो इल्म ये सब हिंजोस 9 महीनन तई हिकड़ो डी हिक के एकड़े बंद कमरे में बथियूं बंद करे दरियूं बंद करे वेही देता है उन्हें तो 9 महीना अपनी जाय ते रखियो पर इंतहाई सुकून सा जड़े 9 महीनन का पो तू आए ओ गाफिल लो भले लो भटकी लो बेकदरा ओ बेवड़ा ओ मोहबोड़ी दड़ केरो वकुल तो आंदो वा किथा या सोच आंदिया हर को मुझे यार दोस्त असल दोस्त के दोस्त समझे ही को दो ये सब मुझे बांबेलियन असल को तो जो बांबेली हमें को तो समझी को दो ये सब मुझे खैर खान अरे गौर तो कर में जने दुनिया में आयो किसो अल्लाह जैसान ये दुनिया में आयो वना दुनिया में पोतो मसल्ला है जलाबत दुनिया दे अवीम सिपाही पैदा कया अब्बो ऐ अम्मा
चौंद सब दा अबो ये मरी मादा दा दिन पर इन्हें अब्बे इन्हें अम्मड़ जे दिल में मोहब्बत केवी थी भाई भेनरू मरी मादा दा दिन इन्हें जे दिल में मोहब्बत केवी थी मित्र माए करीब करीब आज सब इज्जत अदब एहतराम दा कन इन्हें जे दिल में आशा केवी थी फरमाई अल्लाह दुनिया में आयो हुयो इनकी अखिन करे ॾिठो कोन हुयो हाणे ॾिसण शुरू थियो कर मेडिकल तो पढ़दो न ॿारड़ो जॾहिं ॼमे थो उनजी अखिन जी ॾिसण जो मामलो कीअं थो शुरू थिए पूरी तरतीब लिखी आहे एतिरनि ॾींहं जी अख कमु कांदी करे पोइ अख ॾिसण शुरू करे थी कंहिं हद ताईं अमड़ खे कीअं थो सुञाणे कॾहिं खां थो सुञाणे ड्रिगो फ़लसफ़ो आहे पर थोरो त गौर कंदो भले इन अखियुनि में बीनाई विझण वारो केरु चो अल्लाह इन जे कननि में ॿुधण जी ताक़त ॾियण वारो केरु अल्लाह इन जे कमज़ोर हथनि में ताक़त ॾियण वारो केरु अल्लाह इन जे पेरनि खे ताक़त ॾियण वारो केरु अल्लाह इन जे चेहरनि ते मुस्कुराहट आणींदड़ केरु फरमाई अल्लाह ही वधंदो वियो वॾो थींदो वियो अमर जे खीर पीअण जे लाइ हिन जे जिस्म में हिन जे मेदे खे खीर ते आणण वारो केरु अल्लाह अमर जे सीने में खीर पैदा करण वारो केरु अल्लाह दरमियाने खीर पींदो वियो चंद महीना गुज़री विया हाणे अमर खे ॿियो बचड़ो ॼणो आहे केसी थे मर्दनि खे गोद में खणंदी हिन खे हाणे हलण जी सलाहियत मिली आहे हिन खे हलण जी सलाहियत ॾियण वारो केरु अलम नजअल अर्द मिहादा वल्जिबाल औतादा वखलकनाकुम अज़वाजा वजअलना नौमकुम सुबाता वजअलना अल-लैल लिबासा वजअलना अन-नहार माशा वबनैना फौककुम सबअन शिदादा वजअलना सिराजन वहाजा वअनज़लना मिनल मुसिराति माअन सज्जाजा तने तुझे अचण खां अॻु में तुझे हलण जे लाइ तुझे विछोड़े जे लाइ असां ज़मीन पैदा कई इन ज़मीन खे काबू करण जे लाइ असां इन में जबल पैदा कया तुझे सुम्हण जे लाइ असां रातियूं पैदा कयूं इन रातिनि में असां तुझे लाइ निंड पैदा कई तुझे जे लाइ असां ॾींहं पैदा कया तुझे हलण फिरण जे लाइ असां तमाम तरह इंतजाम कया तुझे फसलनि खे आबाद करण जे लाइ असां आसमाननि तां मींहुं वसाया अने फलियंदुरिल इंसानु इला ताअमिहि अन्ना सबबना अलमा सबा सम शककना अलअर्द शक्का वअंबतना फीहा हब्बा वइनबन वकदबा वज़ैतून वनखला वहदाइक गुल्बा वफाकिहतन वअब्बा मताअन लकुम वलिअनआमिकुम अरे भले खाधे पीते देया इन ज़मीन के असां तौफीक ॾिनी हिकिड़े दाणे मां 100 दाणा खणी करे पैदा थिया फिर मैंने ज़मीन मां मुख़्तलिफ़ मेवा पैदा थिया फल पैदा थिया समरात पैदा थिया कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं बाना तोखे ॿुधायूं वल्लज़ी ख़लक़ लकुम मा फ़िल अर्दि जमीआ वल्लज़ी ख़लक़ लकुम मा फ़िल अर्दि जमीआ शेख असां तुझे लिए पैदा कयो जमीन तुझे लिए मुफीद आसमान तुझे लिए मुफीद वन टिण बूटा दरिंदा परिंदा चरिंदा जेॾे नज़र कने तो मुंहिंजा हिस्सा नज़र तो कर वसखर लकुमुल बहर हेॾा वॾा समुंड पर तोखे फ़ाइदे लाइ पैदा कयासीं यकीन ॼाण हिकु लम्हे जे लाइ समुंडनि में तुगड़ियानी अचे मनमानी अचे दुनिया खे ॿोड़े तबाह करे आहिनि समुंड ज़मीन खां कई एॾे वॾे समुंड खे तुंहिंजे लाइ पैदा कयो तुंहिंजी ॿेड़ियूं घुमा शिकार कर घुम फिर आहे तुंहिंजी ख़िदमत जे लाइ वसखर लकुमुल अनहार हे वॾा वॾा दरिया यकीन ॼाणो हिकिड़ो जेकॾहिं दरिया ही रुख करे मुल्कनि जा मुल्क दुनिया बोड़े जड़े पर न आहिनि दरिया नहरूं पर तुंहिंजे पैदा फ़ाइदे लाइ असां खे पाबंद कयो आहे ये तुम्हें फायदो दींदा वसखर लकुम शम्स वल कमर दाइबैन इस ही चंद्र ही आसमानी निजाम तुझे फायदे जे ला इनके कणक खपे ही मौसम पैदा करिया इनके कपड़ो खपे फुटी पैदा करिया ही मौसम पैदा करिया ही मौसम अचे हाने कणक आई आ मथे थी आ हाने संगन के गर्मी खपे गर्मी अची वई हाने इनके सर्दी खपे सर्दी अची वई सिज चंद्र हले पर तुझे फायदे ला वसखर लकुम लैल वन नहार ये रातों तुझे फायदे जे ला ॾींहं तुझे फायदे जे ला अल्लाहुल्लज़ी सखर लकुम मा फिस समावाति व मा फिल अर्द ज़मीन आसमान में जेके शयूं आहिनि तुंहिंजे लाइ ही सब शइ असां तुंहिंजे लाइ पैदा कई आहे फ़ज़ालिक सखरहा लकुम
जो कब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वलअल्लकुम तशकुरून ही जानवर पैदा कया से ही कुर्बानी उदा कयोगे जानवर दुनिया जा ॿिया जानवर यकीन जान सब तव्हां जा ताबेदार जकड़ मोरे जे शहर जो हिकड़ो उठ छितो थी पे ऐं शहर जे विच में निकरी पे यकीन जान मोरे जे शहर में थरथलो पैदा थी वने तव्हां उठ छितो थियो ये कौन कयो से 100 उठ कतार में हिकड़ो नंढड़ो ॿार महार हथ में वञे पियो 100 उठ कंद हेठि करे हिन पोयां पिया हलनि थाने शहर में जमीन मां 5 नांग निकरी जेकर मोरे जो रुख कर थाने शहर जा थरथला थाने शहर में नाग तव्हां गुंडजे बिच्छू तव्हां गंडजे उठ तव्हां जे साम्हूं कंद झुकाए बीठल ढगो घोड़ो धन्यवाद ताकुम मिन कुल्ल मा सअलतुम व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा हर में हर किस्म जी नेमत दी छड़ी ता के केॾियूं नेमतूं ॾसे असां जी महिरबानी देते हूंदा असां जा एहसान ही है तो पुछो 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 पंहिंजे ज़मीर खां हयाती गारी दो 70 साल दी सभिनी खे सोचो था हुन जा मूंखे थोरा यार निभाइणो आहे हिन यार मूंसां चङाई कई मूंखे बि चङाई करणी आहे हेॾे तो गौर करजे एॾा वॾा एहसान कई घर में वइन त उद्दू नेमत अल्लाह के ला तुहसूहा कोई यकीन ॼाण तूं गणे 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 थकिजी पवंदे शुमारी कोन थींदियूं ऐं वरी अञा इहे बि कोन्हे जेकर राहे रास्ते थी वञे अल्लाह जे फरिश्तनि जूं तुंहिंजे लाइ दुआऊं रब जे फरिश्तनि जो नुज़ूल जेकर मौत जे टाइम अची वञे मौत जे टाइम ते रब जो फरिश्तो इज़त सां मौत ॾे या कंहिंजी महिरबानी अल्लाह जी खांदी कुले पे खयो पिया पर उते विच वेठो कदे मूनी जल्दी कयो मूंखे क़ब्र ते पुॼायो मुंहिंजी मंज़िल बहितर आहे सम्झे पियो सुझे पियो मुंहिंजे लाइ सुहिणी आख़िरत आहे इहा सुहिणी आख़िरत ने ॾियण वारो केरु जे पोतो कब्र में नम का नौमतिल उरूस 50 साल न 100 साल न 1000 साल न बोले केतरा साल तो के हिते रहणो आहे पर इए रहजी कुंवारी औरत कुंवार पंहिंजे घर में रहंदी आहे हिन कब्र में ने के चैन ॾियण वारो केरु हिनजे वजूद हिफ़ाज़त करण वारो केरु केॾा मर्द मुजाहिदन सालन जा साल गुज़री विया क़ब्र खुली पई कफ़न जी हुयो इएं ई पियो आहे हिन कफ़न जी हिफ़ाज़त करण वारो केरु हिन वजूद जी हिफ़ाज़त करण वारो केरु उथी जे क़यामत जे ॾिहाड़े ते फरमाए ॾींहुं क़यामत जो त ईअं महसूस थींदो हिन जे मथे ते सोन जा ताज पातल हूंदा नूर जे मिंबरनि ते वेठल हूंदा इहे सभु इज़तूं ॾियण वारो केरु पर में एहराम के हूंदा बग़ैर हिसाब किताब जे जन्नतनि ॾे रवाना थींदा रवानो करण वारो केरु बीठा क़यामत जे वॾे ॾींहं ऐलान थो सलामुन क़ौलन मिन रब्बिर रहीम हिन जे मदामू रब जा सलाम हुजनि आहे पाणी जे कतरे जी इजाद आहे अहिड़ो पंहिंजे पैर में फांसे पाण वञी क्यारी किरी पए इहा ज़ाती हैसियत पर अॼु शान योदन सलामुन क़ौलन मिन रब्बिर रहीम रब जा सलाम दे इहो के ॾिनियूं अथसि ऐलान थो ॾियण वठी वञे जन्नत में वञे पियो जन्नत ॾे वसीक़ल लज़ीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा फिर में जॾहिं जन्नत ॾे जन्नती वञंदा टोलनि जी सूरत में जमातनि जी सूरत में किराम बररा अल्लाह जे फरिश्तनि जो प्रोटोकॉल आहे अॻियां फरिश्ता पोयां फरिश्ता साॼे फरिश्ता खाधे फरिश्ता अड़े हुयो केरु ही मोरे जो मोची हुयो ही मोरे जो वाढो हुयो ही मोरे जो वकील हुयो ही मोरे जो जज हुयो जिंदगी 30 40 50 साल मिली हल मियां प्रोटोकॉल दुनिया में इज़तूं कब्र में इज़तूं क़यामत में इज़तूं हाणे जन्नत में वञे पियो अल्लाह जे फरिश्तनि जे प्रोटोकॉल में हे सभु ॾियण वारो केरु अल्लाह इन सजे सिलसिले जे पोया इन दुनिया जो मिसाल की आहे और इतवान करना दुकान 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 दफ्तर बन्नी बारो मिठ माइट रिश्तेदार कितां भी कोच निकरे मोरे मां केड़े पी वने बाबा पेशा है कितां कुछ चढ़िया अगे शहर में लईया किनो शहर में चढ़िया बे शहर में लईया के वरी इन आगे चढ़ा हिकड़ा अचन हिकड़ा बने पर ही मुसाफिर वेठो आ यकीन जानियो जिंदगी आए केतरी सिर्फ 60-70 साल इन्हें 60-70 साल में दुनिया से केतरो थी निभाए अबो मां 30-40-50 साल बस औलाद 25 साल की उम्र में शादी थी पो आयो 25-30 साल असांजो दुकान दफ्तर अखियूं खोलियूं से वॾा थिया 15-20-25 साल जा काशे कान हाणे दुकान आहे जेको केतिरो टाइम असां वटि रहंदो 20-25 साल जायज़ो वठंदो न जिनके असीं महबूब समझूं था सहारो समझूं था अहमियत ॾियूं था सभु कुझु हिननि जे लाइ कयूं था को असां सां 20 साल थो निभाए
को असां सां 30 साल तो निभाए, को असां सां 40 साल तो निभाए। वो साॻी जाए ते उहो बादशाह दुनिया ही न हुई तॾहिं वज़ां ते मेहरबानियूं, दुनिया जुड़ी मेहरबानियूं, कब्र में मेहरबानियूं, क़यामत में मेहरबानियूं। वाह मुझे तव्हांजे अकल के अफ़सोस जिन 20-30 साल असांजो साथ ॾिनो, 24 कलाक यादि आहिनि। मथां दुकान बंदि कयो थी, मथां ही विसरिले तो वो विसरिले जंहिंजा बेशुमार एहसान। गौर तो कयो, ये सब वॾा सबक। हिकिड़े आम इंसान का भला आम का मतलब थले मुतारे सगारे ताकत वारे हिस्से वारे का कुछ आकर दे खबर घणी उम्र थी चंदो 60 65 70 80 साल 80 साल दुनिया गड कई थी, घणी दुनिया गड कई थी दुनिया में हिसाब का हज़ार 50 लख गड क्या हज़ार भला ठीक है तो अल्लाह मौका ना तो 50 करोड़ गड कया। हालांकि करोड़न जा मामला खरबन जा मामला घटन आम तौर ते को मानू आ लखन में आ भला करोड़ घणा गई हज़ार 50 करोड़ जिंदगी में गड क्या उम्र घणी रही 80 साल। आज साहब 80 साल उम्र गई क्योंकि 50 करोड़ जूंदा ये अखियूं बई कढण दी ने मोरे यारो छा था समझो छा चंदो न मियां अखियूं को दिनो दे माना सबक मिलियो तुझी 60 साल की कमाई हिकड़े पासे अल्लाह जे ॾिनल बिन अखियुनि जो मुकाबलो कांदी करे सही उन्हें अल्लाह जा अणगणिया एहसान गई। अज तोखे वरी ये सब शयूं महबूबन ऐं पंहिंजे रब के छॾे वेठो आहीं। तॾहिं तो कुरान चयो ही सबक समझो जिन्हें न समझो कुरान बड़े अजीब अंदाज में चयो फरमाया अय्युहन्नास या अय्युहल इंसानु मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़का फसव्वाका फअदलका फी अय्यि सूरतिन मा शाअ रकबक। अल्लाह फरमाया तो इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम तो के तुझे रब का केड़ी शे परे कयो आदर जवाब तेरे दुकान दफ्तर तो के तुनी सियासत बन्नी मारे बड़े बुदा सही है तो सा कदे खां जुड़िया केड़े मोड़ ते दुखां टुटी वींदा इनन जो साथ हारवी इनन जी दोस्ती हारवी इनन जो ताल्लुक हारवी इनन जो मोहब्बत मुवद्दत हारवी उन्हें रब के तो छड़ी फरमाया अल्लज़ी खलक़का फसव्वाका फअदलका जे अम्बर जे पेट में तोखे इए बैठायो तुझे पूरे वजूद के सही नमूने से पूरे तरीके से यकीन जानो ये सबक होया मुसलमानों जिन पंजे रब केड़े तरीके से सुञातो जिन दुनिया जे रिश्तन जी परख कई दुनिया जे नातन जी परख कई उन्हनि जी वफादारी जो जायदो वरतो उन्हें जे फवायद समरात नजर कई उन्होंने ॾिसी वरे जॾहिं पंजे रब ॾे मोटिया छा था चवन हदीस किताब सुनो भी दाऊद बल्कि सुनन तिरमिज़ी अब्वाब दावत बाब दुआए दाऊद अलैहिस्सलाम फरमाया दाऊद अलैहिस्सलाम ने कही दुआ कर दो नबी वो नबी ने फरमाई अल्लाह लहुल हदीद वो लोहार दुनिया जा लोहार बाहू बारन पर दाऊद नबी जो यो कमाल लो के हथ विजण सा लो नरम थियो दुगणे सुटाए ये वो नबी आ दाऊद अलैहिस्सलाम अल्लाह की तस्बीह बयान कंदो रब जी हमदी सना बयान कंदो मथो आसमान तो फरिश्ता झुकी करे वेही करे उन्हें सब गड अल्लाह जी हमदी सना बयान कंदा पर मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने बारे में कई गाल कई गाल कोने कि मुखे तव्हांखे सबक आ हो पंहिंजे मालिक के सुञाणियो उन्हें के सुञाणण में उन्हें जो फायदो कोने तव्हांजो फायदो वा वो तव्हांजो धणी हुई आ जे उन्हें धणी ॾे रुजू कंदो हकीकी तौर ते मालकी करण कदर करण वारो हुई तव्हां सुञाणो छो न था सुञाणो इन आरजी फ़ाइदनि खे ॾिसी करे पंहिंजूं हयातूं लॻाए वेठा आहियो मोटो पंहिंजे रब ॾांहुं जिन पंहिंजे रब खे सुञातो हो कीअं सुञातो पंहिंजे रब लाइ उन्हनि जा छा जज़्बा हुया बिगड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो दाऊद नबी दुआ घुरंदो हो अल्लाहुम्मा आए छा लोहार जो कम कंदो आहे ज़िर उठाईंदो आहे ढाल उठाईंदो आहे तलवार उठाईंदो आहे जरा ज़हन लॻायो केतिरो सादरो हूंदो केतिरो गरीब मिस्कीन हूंदो पर सोचूं कहिड़ी वञे अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका हुब्बका मुंहिंजा मौला हिननि शयुनि जो सवाल कोन कई तरक़ी जो सवाल कोन्हे वाधारे जो सवाल कोन्हे अल्लाह हिन शइ जो सवाल थो कई पंहिंजी मुहबत अता फरमा मुझे अल्लाह तोखे मुस्कुरातो आ तू ही सब कुछ आ तू ही ॼण वारो आ जे तू पंहिंजो थी वे सब कम मुंहिंजा सिधा थी वेंदा हुब अमलिन
मौला करीम हर उहा से मुखे महबूब बड़ा मुझे दिल में हर नशे दी मोहब्बत पैदा फरमा जेका तुझे वे छो करे अल्लाहुम्मा जल हुब्बका अहब्बु इलैया मिन नफ्सी व अहली व मिन अल माल बारिद अल्लाह लोहारा जारी गाला कम करे दो थके दो पे थके तो पानी जो नहीं लगे तो मौला ओ मालिक एड़ी पंहिंजी मोहब्बत दे एड़ी मोहब्बत दे एड़ी मोहब्बत दे थकल हो जा तो पानी याद न हो जे तू याद दे शी सुञाण वारा रब के यादा वेडियो वडियो सुनन तिरमिजी अब्वाब तफसीर सूरह स्वाद की तफसीर अल्लाह ताला मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ते वही नाज़िल कई सोना नबी ओ मिठड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम हां तू गांव खोड़ सारू गुरी तो पर हिकड़ी दुआ ही मुझे दाऊद नबी वारी घुर अल्लाहुम्मा इन्नी असअलुका हुब्बका व हुब्ब मन युहिब्बुका व हुब्ब अमलिन युकर्रिबुनी इला हुब्बिका ओ मिठड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तू मुखा दुआ कर मौला तू मुखे तुझी सच्ची मोहब्बत अता फरमा एतरी मोहब्बत अता फरमा जो हर उन अमल से मोहब्बत के जो तू जे जो कहे हाँ वक्त पूरो थी चुको है मौजू वडो तवील यकीन जानो इन सब कन के जड़े ज़हन में प्यारी दोन वो खबर पौंदी इब्राहिम अलैहिस्सलाम ले बा बारी दन सड़न ले प्यारे पर दुनिया भले साड़ियो पर मालिक के कौन चली ना बच्चे के दबा करो अकल मालिक के नाए चढ़नो शहर मां कटो दा बन्या दो अरे पंजे रब के छड़ी न अब्बो जे घरा कड़े तो बाबा तुम घर छड़ी गल पर पंजे मालिक के कौन छड़ी न ये सबक जिन समझा ये कुरान जो के आयत इनन ते गौर कयो ही इन जायत भी चला इन पंजे मालिक के सुना तो सुनाने के इन फैसलो कर यार इंसान जिंदगी कामयाबी ने मां तो पूरी जिंदगी ने मालिक की खुशनुदगी में बसर करे सजी गली कौम घटियो नूह अलैहिस्सलाम के दिसन दियो मानो चेहरे ते कपड़ो कुरान वरना सूरह नूह पढ़ो मानो मुंह ते कपड़ो ला देन तसा ते नूह नबी की नजर बन पवे अल्लाह जो नूह नबी गलाए तो कुरान तो फरमाए वजल व ज़ाबिन फी आज़ानिम काफिर जदा कन कि पंज उंगलियों खड़ी पंज कनम में जंदा ना 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 असी नूह दी गाल कौन बुझदा दे पर रब फरमाए मुझे नूह नबी ते नजर कयो इन विच में वेही एड़े हालात में वेही 950 सालन ते पे तबलीग कई का परवाह कोने जो तूने दी नजर इनन ते आई काने का उनकी नजर मुझे रब मु राजी आ मुखे राजी करनो ही नहीं किया ही वणो इस्माइल अलैहिस्सलाम नंढड़ा पर जदो बाबा जे अल्लाह जो हुक्म आन मुझे ज़बह कर जो या बतिफल मा तो रब जे हुक्म के लबैक क्यों सुभान अल्लाह अय्यूब नबी बीमारी वो कोड़े वही अय्यूब नबी रब तो फरमाए वज़कुर अब्दना अय्यूब क़ौलिज़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम साने अय्यूब नबी जो तज़कुरो कर बीमारी बकोड़े वही पर वरीब रब जे दर्ज गुलामी मुला केला मामला तिना तोखे कोन छड़बो ज़करिया अलैहिस्सलाम ते नजर दी पवे ने बच्चो आयो कोने अगे रब का दुआ को करे वजल फरब रदिया मौला पुटड़ो दे बरेड़ो दे जे मा तू राजी हो जेमा तू खुश हुई मोती मोती दा मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ना जिंदगी 63 साल नबुवत 23 साल तरफान फरमाइंदा कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन मुझो रात मुझा दी मुझो सुबह मुझो शाम आ दुनिया जा अकल मंदो मेरा तो फैसलो कयो तई वडा अकल मंदा आयो जे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वो वरी जात वडे अकल वारी पर चवे जाती अल्लाह जे मज़ा मुझे जीवन मुझे मरण मुझे जिंदगी जो हिक ही मकसद है मुझे अल्लाह दी रज़ा ये समूरा सबक जेकी गाल तवाले सामने जिक्र कई जो अल्लाह जो कुरान दे मोटू कुरान के पढ़ू कुरान हकीम ने तवज्जो क्यों तदब्बर तफक्कुर कयो एलो के निशिस में खास तौर पे को नुक्तो तवाले सामने जिक्र कयो दिल ने दिमाग में ये सबक बड़ी गहराई से विहारे बनी सबनी जो मोहब्बतों उल्फतों इज्जतों खैर खायूं शफकतों पानी जाए थे पर साजो सबका वडो मेहरबान साजो रब्बा काश न हुई मुंहिंजूं मेहरबानियूं मोहब्बतूं असां सां क़ाइम हुयूं जिंदगी मिली को असांखे ॼाणण वारो कोन हो पहिरें ॾींहुं ॼावासीं न अखियूं कमु कनि न कनि कमु कनि हिकिड़े गोश्त जे टुकड़े वांगुरु सिंध जी सकाफ़त दीदार में पिया हुआसीं और उते ख़बरूं पे लथी जिंदगी पूरी ॾिनई जवानी ॾिनई बुढ़ाइप ॾिनई मिट माइट कब्रनि में छॾे आया उते कोन विसारियो क़यामत कोन विसारे अर्थ जा मामलात कोन विसारे तो तव्हांखे शुरू में ॾिसनि न इंसान मोहब्बत उन सां कंदो आहे जिन ख़बर पए मुंहिंजो कमु फासंदो
हिन जे तालुक में मूंखे फ़ाइदो थींदो, ही मुंहिंजो साथ ॾींदो। यकीन ॼाणियो हिन हक़ीक़त खे ॼाणे सॼी दुनिया जो जाइज़ो वठो, वरी जे पंहिंजे रब ॾे रुजू कंदो। उहो ई बादशाह आहे जेको हर जाइ हर घड़ी मूं ते तव्हां ते महिरबानियूं कंदड़ आहे। अक़ल, ईमान, इंसाफ़, मुसलमानी, सियाणप, समझदारी, कामयाबी, कामरानी इन शइ जो नालो आहे। त अॼु आऊं ऐं तव्हां हिननि सभकनि खे दिलि में विहारे करे उथूं ऐं अॼु आऊं ऐं तव्हां पंहिंजे रब ॾे मोटी पऊं। अॼु पंहिंजे ज़मीर के मुतमइन कंदे पंहिंजो पाण के मुखातिब थी पंहिंजो पाण के नसीहत कंदे चऊं इंशाअल्लाह अॼु खां बाद में हुन मालिक जी नाफरमानी न कबी, हुन रब जे हुक्मनि खे ठुकराइबो कोन। बाक़ी जेका ज़िंदगी बची आहे माज़ी जे गुनाहनि जी माफ़ी वठी सची तौबा करे सभ खां वॾे पंहिंजे मुहसिन मुनइम ख़ैरखा मालिक करीम जी रज़ा ख़ातिर ज़िंदगी गुज़ारबी। उथबो उन जे लाइ, वेहबो उन जे लाइ, ॿुधबो उन जे लाइ, हर मामले में उन जी रज़ा जा तलबगार रहंदासीं। यकीन ॼाणो जे इन हयाती ते मरणो सभिनी खे आहे। जे सुभाणे मौत आयो रब जा क़दरदान लेखिया वेंदासीं, क़ुरान जा क़दरदान लेखिया वेंदासीं, शरीयत जा क़दरदान लेखिया वेंदासीं, क़ुरान सुन्नत जा पैरोकार लेखिया वेंदासीं इंशाअल्लाह। आओ तव्हां वफ़ा जी वाट ते हली पऊं। रब सभ खां वॾो वफ़ादार आहे, हुन कॾहिं वफ़ादार सां बेवफ़ाई कान्हे कई। वफ़ादारी जी वाट ते हली अचूं, सुभाणे मौत जी ख़बर ईंदी। यकीन ॼाणो मौत न हूंदो, रब जे तरफ़ां हिकिड़ो इनाम हूंदो। दुनिया कबर में सुम्हारे ईंदी, कबर न हूंदी। इनाम, इकराम, एज़ाज़, एहतमाम रब जे तरफ़ां रहमती बरकत जो महवरी मरकज़ हूंदी। इंशाअल्लाह हिन राह ॾे रुजू कयूं, दुनिया में संवरी वेंदी, आख़िरत में संवरी वेंदी। मुंहिंजे तव्हांजे रब खां ख़ुलूस दिल सां दुआ शाल मुंहिंजो तव्हांजो धणी ही नसीहतूं हिकिड़े कलाक ले न ज़िंदगी भर जे लाइ पंहिंजे सीननि में सांढण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, पंहिंजे दर की तरफ़ रुजू करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।